अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जीएसएन जी लतीफ़ सुरखंभात जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। सुरखंभात हिन सुर ते ही नालो राग खमाच तां पियो आहे, जेको खमाच ठाठ जो खाडो संपूर्ण आहे। हिन राग जी आरोही याने त चढ़ण में 6 सुर सा गा मा पा दा नी लॻंदा ऐं रेखब सुर कोन लॻंदो ऐं लहण में 7 ई सुर लॻंदा। चढ़ण में खर्ज याने सा शुद्ध, गंदार याने गा, तेवर, मध्यम याने मा, कुमल, पा याने पंचम शुद्ध, धा याने धेवत, तेवर ऐं नी याने निखाद, कुमल, तेवर ॿई लॻंदा ऐं लहण में नखाद, कोमल, धबूत, तेवर पंचम शुद्ध, मध्यम, कुमल, गंदार, तेवर, रेखब, तेवर ऐं खर्ज शुद्ध लॻंदो। चवनि था त इहो नालो हिन सुर ते उन करे पियो आहे जो गुजरात जे शहर खंभात जे हिकु मशहूरु गवैये उन सुर खे रचियो। ही सुर राति जो 10 वॻे ॻाइबो आहे। हिन राग जे ॻाइण जो वक़्तु राति जो ॿियो पहर आहे। सिंधीअ में हिन राग खे खंभात चवंदा आहिनि, जंहिंजी शिकिल पिणु लॻभॻि उहा ई साॻी बीहे थी। जीअं त सौराष्ट्र गुजरात में कच्छ जे नार ते खंभात नाले शहर हो। उन करे हिन सुर जे मज़मून मां लॻे थो त उन सां को मशहूरु इश्किया दास्तान लाॻापियल हो, जेको दास्तान लतीफ़ साईं पंहिंजे कच्छ ऐं गुजरात वारे सैर ऐं सफ़र वारे वक़्तु ॿुधंदो हो, जेको पोइ शहर में कलमबंद कयो हूंदा। हिन सुर जो मज़मून 2 नमूननि जो आहे, आशिकाणो ऐं इख़्लाक़ी। शाह साईं पंहिंजे पिरीअ जी सूंहं जी साराह कई आहे, महबूब खे चंड जे सूंहं खां मथे साबित कयो अथसि। हिन सुर में शाह साईं पंहिंजे महबूब जी साराह कुझु हिन तरह कनि था त महबूब जे हुस्न जे अॻियां सहसे सिजन ऐं चंडनि जी बि जाइ नाहे। मिड़ेई तारा ऐं सितारा लालनि अॻियां अचियो लॼी थियो वञनि, पाण लिकायो छॾनि। जोहर जो जमाल बि जानिब अॻियां झको थियो वञे। चंड घणो ई सुहिणो, पर उनखे माशूक जहिड़ियूं मन मोहींदड़ अखियूं ऐं निज़ाकत भरियो नकु नाहे। संदसि चहिरे ते ख़त ऐं ख़ाल ईअं आहिनि जीअं आसमान में तारनि जी झुरमुर। शाह साईं पारसी शाइरनि वांगुरु बादे सबा खे न पर चंड खे पंहिंजो क़ासिद थो करे ऐं उनखे सॼण लाइ सनिहा थो ॾिए। उन खां घणो अॻु खेसि ताक़ीद थो करे त जानीअ खे नींहं जो नियापो पूरे न्याज़ ऐं अदब सां रसाइज ऐं झीणो ॻाल्हाए। शाह साईं सुरखंभात जे पहिरें दास्तान में पंहिंजे महबूब जे सूंहं जी जीअं तारीफ़ कई आहे, तंहिंजो ख़ुलासो कुझु हिन तरह आहे। पिरीं सरापा भला ई आहिनि ऐं कॾहिं बि सिर चढ़ी ॾोरापो नथा ॾियनि। इंसान बुराइनि सां भरियो पियो आहे, पर सॼण बाझारो ऐं सहंदड़ आहे।
चौॾस जो चंड सहसे सिंगार करे थो उभरे, पर सुपरीअ जे सूंह सां संदसि मुक़ाबिलो नाहे। चंड जी सारी ॼमार दोस्त जे हिक दम बराबरि आहे। सहसे सूरज ऐं चंड उभरनि त बि प्रीअ खां सवाइ मिड़ियो ई ऊंदाही आहे। चंड कॾहिं सोखे में उभरे, कॾहिं ॻच, पर सॼण नित सोझरो आहे। चंड जी ज़ात कॾहिं बि प्रीअ सां पुड़ण जहिड़ी नाहे। प्रीअ जी हिक ई नाज़ वारी नज़र सिज, चंड ऐं तारनि खे शर्मसार ऐं जोहर खे झको कयो छॾे। जहिड़ी चमक सुहेल तारे असुर जो आहे, जहिड़ी चमक सुहेल तारे में असुर जो आहे, तहिड़ी साफ़ी हमेशह सॼण में आहे। सुपरीअ में माखीअ जी मेठ आहे ऐं हू कॾहिं बि कौड़ा थियण जा न आहिनि। सुरखंभात जे दास्तान पहिरें में शाह साईं पंहिंजे महबूब जे हुस्न जी साराह उनखे सिज, चंड ऐं तारनि सां भेटियो आहे। दास्तान पहिरें जे बैतनि जो विर्त कंदासीं। भलाई आहीन प्री भलाई पंहिंजे, सबा जा सिर चढ़ियो ॾोरा को न ॾीन, मांडे मंदियूं थीन सॼण सजायो। तूं चंड उहो ई जो हुत पसी थो प्रीअ खे, आदत चइजो उनखे ॾियां जो रोई, हेकांदी होई सांगम पवे सॼणे। मर हेकांदा हून प्री सांग में वञनि सेण, रहिया आहिनि रूह में नित जिनी जा नेण। विसामिया जिन वेण थो तारीअ तगे तिन हिनो, रात सहाई भू सई भाई घुर्जे भल, आहुर में इलाचियूं चंदन चरे चल, मुंह तोई सी गालड़ी बे कहीं मसल, हाहुर कंदो हल त खिजायूं खरन खे। चोॾीह चंड तूं उभरी सहसी करी सिंगार, पलक प्रियां जे न पड़ी जे हीलन करी हज़ार। जहिड़ो तूं सभु ॼमार तहिड़ो दम दोस्त जो, सहसे सिजन उभरे 84 चंडरनि, बिलाह रिय प्रियन सब ऊंदाही भाएं। चंड तुंहिंजी ज़ात पाड़ियान प्रियुनि सी, तूं अछो में रात सॼण नित सोझ। चंड चवाएं सच जे मठी न भाईं, कॾहिं उभरी सन्हड़ो कॾहिं उभरी गच, मुंह में बरे मच तो में नाहे पेशानी प्रीअ जी। खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाग नज़र, खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाग नज़र, सूरज शाखूं झकियूं कूमाणो कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर, झको थियो जोहर जान बजे जमाल सी। तारा तीलिय रूह लुधा लालन उभरी, तारा तीलिय रूह लुधा लालन उभरी, जहिड़ी तो सुबूह तहिड़ी साफ़ी सॼणे। तोॾां घणो निहारियां तारा तेलां ही, सॼण जेॾाहीं तूं तेॾाहीं उभरी। हुन तारे हुन हंध हुत मुंहिंजा सुपरी, हुन तारे हुन हंध हुत मुंहिंजा सुपरी, सॼण माखीअ मंद कौड़ा थियनि न कॾहिं। तारा तिर तिरोकड़ियूं मथनि फुलड़ियूं, खूह से रातड़ियूं
जे मूं पिरीअ पुॼाणा पेयूं। दास्तान ॿिए में शाह साईं चंड खे कासिद करे पिरीअ ॾांहुं मोकिले थो ऐं चंड खे तलक़ीन करे थो त ए चंड तूं उभरंदे ई पहिरीं निहार पिरीअ ॾे कजि ऐं झीणे आवाज़ में असां हीणनि जा खेसि अहवाल ॾिज। सॼण कंहिं ॾूराहीं ॾेह में चोटा चंदन सां वासे थधी हीर में सुतो पियो आहे। पिर्त में पुॼंदड़ उते पेरे पंध नथो पहुची सघे ऐं न अथसि को करहो या कीकान याने घोड़ो जंहिं ते चढ़ी असुर जो वञी खेसि पसे ऐं उन जो उठ बि कधा तूरो आहे। गुलनि जी जाइ ते ॿधेसि तोड़े आहुर में चंदन ॾींसि त बि लिकियो वञो लाणी खाए। याकूतनि जी माला पाईंसि तोड़े मोतियुनि जी मुहार त बि पंहिंजूं बुछड़ियूं ख़सलतूं कोन छॾींदो। नफ़्स याने मन बि ईअं आहे। शाह साईं ॿिए दास्तान में पंहिंजे नफ़्स खे उठ सां भेटियो आहे। उठ खे पंधु विझिबो ऐं मथसि पलाण रखिबो त हुंकार कंदो हलंदो ऐं पिरीअ वटि पहुचण में वेरम ई न कंदो। मन खे छेक याने ज़ंजीर में विझिबुसि त उॾामी हली रूहानी विलायत जा सैर कंदो। शाह साईं हिन सुर में कई रूहानी राज़ बि सम्झाया आहिनि। ज़ाहिरी इश्क जी ॻाल्हि बि कई आहे। इश्के मिजाज़ी सां गॾु इश्के हक़ीक़ी जा कई बैत हिन सुर में समायल आहिनि। शाह साईं चंड खे कासिद करण बाद पिरीअ सां मिलण लाइ कुझु हिन तरह तलक़ीन करे थो। नासींदे निगाह पहिरीं कजु पिरीअनि ॾे, नासींदे निगाह पहिरीं कजु पिरीअनि ॾे, अहवाल आजिज़नि जा आखिज लॻियल आहे। रोज़ निहारीन राह अखियूं अमां जे आसरे। चङा चंड चएज सनीहा खे सजणे, मथां अङण उभरे पिरीअनि जे पएज। झीणो ॻाल्हाए पेरे विझी हथड़ा, धणी करींदे कॾहिं, धणी करींदे कॾहिं हयातीअ हे कांत। मन में मुश्ताकनि जी की रिजाए रांद, पिरीं ॾेसांदर पांत ॻुझ गरियां किनसी। शाह साईं फरमाए थो त जॾहिं आशिक वटि को वहट का सवारी न हुई त हू परेशान हो त आउं पेरे पंध महबूब वटि कीअं पुॼंदुसि। फरमाए थो त करहो न की कान पेरे आउं न पुॼणी, करहो न की कान पेरे आउं न पुॼणी। जो मूं राति रसाणे नेई साजन साण, मूं न वहीनो पाण वेई नेण निचोया। जॾहिं आशिक खे पंहिंजे महबूब ताईं पुॼण लाइ उठ जी सूरत में सवारी मिली वञे थी त उन उठ खे अर्ज़ु थो करे त थोरो तेज़ हल त महबूब वटि टाइम सां। दास्तान ॿिए में शाह साईं चंड खे कासिद करे पिरीअ ॾांहुं मोकिले थो ऐं चंड खे तलक़ीन करे थो त ए चंड तूं उभरंदे ई पहिरीं निहार पिरीअ ॾे कजि ऐं झीणे आवाज़ में असां हीणनि जा खेसि अहवाल ॾिज। सॼण कंहिं ॾूराहीं ॾेह में चोटा चंदन सां वासे थधी हीर में सुतो पियो आहे। पिर्त में पुॼंदड़ उते पेरे पंध नथो पहुची सघे ऐं न अथसि को करहो या कीकान याने घोड़ो जंहिं ते चढ़ी असुर जो वञी खेसि पसे ऐं उन जो उठ बि कधा तूरो आहे। गुलनि जी जाइ ते ॿधेसि तोड़े आहुर में
चंदन ॾींसि तब लिकियो वञो लाणी खाए, याकूतनि जी माला पाईंसि तोड़े मोतियुनि जी मुहार, तब बि पंहिंजूं बुछड़ियूं ख़सलतूं कोन छॾींदो। नफ़्स याने मन बि ईअं आहे। छा साईं ॿिए दास्तान में पंहिंजे नफ़्स खे उठ सां भेटियो आहे। उठ खे पंधु विझिबो ऐं मथसि पलाण रखिबो त हुंकार कंदो हलंदो ऐं पिरीअ वटि पहुचण में वेरमी न कंदो। मन खे छेक याने ज़ंजीर में विझिबुसि त उॾामी हली रूहानी विलायत जा सैर कंदो। छा साईं हिन सुर में कई रूहानी राज़ सम्झाया आहिनि। ज़ाहिरी इश्क जी ॻाल्हि बि कई आहे। इश्के मिजाज़ी सां गॾु इश्के हक़ीक़ी जा कई बैत हिन सुर में समायल आहिनि। छा साईं चंड खे कासिद करे पिरीअ तरफ़ मोकिलण बाद चंड खे हिदायत कंदे फरमाए थो त नासींदे निगाह पहिरीं कज पिरीअनि ॾे, नासींदे निगाह पहिरीं कज पिरीअनि ॾे, अहवाल आजिज़नि जा आखिज लॻल आ, रोज़ निहारीन राह अखियूं अव्हां जे आसरे। चङा चंड चएज सनीहा खे सजणे, मथां अङण उभरी पिरीअनि जे पएज, झीणो ॻाल्हाएज पेरें विझी हथड़ा, उभर चंड पस पिरीं तो ओॾा मूं दूर, सजण सुता विल्ह में चोटा भरे कपूर, पेरें आऊं न पुॼणी बाबुल ॾे न ॿूर, जंहिं ते चढ़ी असूर संजे सजण सेटियां। धणी करींदे कॾहिं हयातीअ हे कांद, मन में मुश्ताकनि जी की रिंजाए रांद, पिरीं ॾेसांदर पांद ॻुझ गरियां किनसी, हींअरे सजण सारिया किथे हूंदुमि हेर, अची लालन न ॾिए मथे पलंगनि पेर, थी विरूहण वेर ॻुझ गरियां किनसी। छा साईं फरमाए थो त जॾहिं आशिक वटि को वहट का सवारी न हुई त हू परेशान हो त आउं पेरे पंध महबूब वटि कीअं पुॼंदुसि। फरमाए थो त करहो न की कान पेरें आऊं न पुॼणी, करहो न की कान पेरें आऊं न पुॼणी, जो मूं राति रसाणे नेई साजन साण, मूं न वहीनो पाण वेई नेण निचोया। हिन सुर में छा साईं रूहानी राज़ सम्झाईंदे मई उठ ऐं करहे जा मिसाल ॾींदे पंहिंजे नफ़्स खे काबू में रखण जी तलक़ीन कंदे फरमाइनि था, उठ न वञे वगसी चरे न चांगो, उठ न वञे वगसी चरे न चांगो, लॻियसि नाव नीह जी निहोड़ियो नांगो, छॾे सिर सांगो रिढ़े रंध पिरीअनि जे, वेही मंझि वॻ वेहे मंझि वॻ खथूरीअ ॾार चरे, माए मुंहिंजे करहे पधर पग न लॻ, जगसी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे, अॼु न अॻीअ ढार करहो जीअं काल हो, अङण आयो न करे पाहोड़े पचार, जेकुस मंझि कतार का वल चिनाई वेहजी, करहे खे कई विधुम पैद पलण जा, लेड़ो लाणीअ खे चरे नीयर साण नई, चांगे संदी चित में साहिब विझ सई, ओभायोसि ऐं लुत्फ़ साण लतीफ़ जे, चांगे चई चुकियासि मतां अकन उलहे, जंहिं वल घणा विहाटिया उन सी आर लॻिया, चौधारी चंदन वण पची पूज कयासि, रोआरे रत कयासि हिन कुधा तूरे करहे।
दो दस्ती दो पेर सीने संघर रुक जी, माए मुंहिंजे करहे ताज़ी फुलन हेर, तह कामण कंदी केर जो मुंहें वट मस रहे। किनी कामण कया आहे कीअं भंभोलिए करहा, अखिन मथे अखिया पेड़ में पेर घनाए, वग के विसरियाए बधो जीअं घाणे वही। अचो त शाह साईं जे लासानी ऐं लाफानी पैगाम ते अमल कंदे अमल सालिम करियो, पंहिंजो किरदारु सुठो रखो। जीअं शाह साईं फरमायो आहे त जियां कोड़ ॿ काठियूं 5 लखे पाव, मयो तह मागा ॾिहाणी ॾार चरे। इहो जेको किरोड़े रुपयनि में 2 काठियूं आहिनि, इहे दरअसल असांजी पघर जे पोरे मां कमायल उहो अन्न आहे, उहा उजरत आहे, उहो असांजो रोज़मर्रा जूं शयूं आहिनि जेके किरोड़े रुपया थियूं लहनि, छो जो उहो असां ईमानदारी सां कमायो आहे। उन शइ में असां करप्शन नाहे कई, कंहिंजो हक़ नाहे मारियो, कंहिं सां नाइंसाफ़ी नाहे कई, को धाड़ो नाहे हयो, का फुर नाहे कई, कंहिं सां ॾाढ नाहे कयो, कंहिं सां जिबिर नाहे कयो। उहो हक़ हिलाल सां कमायल पोरे जे पघर मां, उहो जेको उजरत आहे, उन उजरत मां जेके वरतल शयूं आहिनि, उहो शाह साईं चए थो त किरोड़े रुपयनि जूं आहिनि ऐं उन्हनि जो पाव बि 5 लखनि जो आहे। मयो तंहिं मागा ॾिहाणी ॾार चरे। मयो असीं पाण आहियूं, असांजो औलाद आहे, असांजो कुटुंब आहे। जॾहिं असां उन हक़ हलाल जी रोज़ी मां खाईंदासीं त उन मां ॾिहाड़ी ॾार चरंदासीं, पंहिंजी महिनत जो फल खाईंदासीं, त उहो असांखे हक़ हिलाल थी लॻंदो ऐं पूरी दुनिया असांजे किरदार जा मिसाल ॾींदी। अचो त शाह साईं जे पैगाम ते अमल कंदे पाण बि सुठो हलूं ऐं पंहिंजे मुआशिरे जे माण्हुनि खे बि सुठियुनि ॻाल्हियुनि ते हलण जी तलक़ीन कयूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।